बे अबो अदल कर वेतराम अबेजो नेठबो बे अबो चपचुम्यूडियल 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 हिक बे के जदे बाबू करे सदबो अदल कर वेतराम अबेजो नेठबो बे अबो वाह मुझा मालिक वाह मुझे दुआएं जा भाई दरबार करी दिली छो मालिक छो देख रहा कि कदर पूजा करो जे पर जी चल मां जो पूजा करे जो कदर पूजा करो जे मु बदल से पूजा करे तो का कोई घर वीरान है आज डाडी पूछा हां पुत्र अॼु ख़ुशि आहियां मां तॾहिं घड़ी ख़ुशि थींदसि जॾहिं ॿी मोड़ मां पंहिंजे अनवर पुट जे मुंहं ते ॾिसंदसि पुट छा थो करे हा बाबा मां तो मां जीजल जे पेरनि खे थो चुमां तूं मां मुंहिंजी ज़िंदगी आई मां केॾी न ख़ुशि नसीब आहियां जो मूंखे डॉक्टर मां बाज़ार पुट मिलिया आहे अम्मा खुश नसीब तसा है जो तो जड़ी मां मिली है अल्लाह सां तव्हांखे आबाद आमीन अम्मा मौला तो के अदा तूं रोई तो सुभाणे मुंहिंजी शादी आहे पोइ तूं मूंखे मोड़ कीअं ॿधंदे अदा हा हा मां ॾाढो ख़ुशि आहियां बस माई बाबे जी यादि थी हुई जो दादा अकबर भी घर में न आहे न संदसि घर वारी न वरी पुट असांजी ख़ुशी में केरु शरीक थींदो अदा जेकॾहिं तूं उदास थींदे पोइ मां काॾे वेंदुसि भाउ माई बाबो जिंदा हुजनि केॾो न मज़ो अचे हा अदा सच पुछी जेकॾहिं अॼु अम्मा ऐं अबो हुजनि हा त केॾो ख़ुशि थींदा असां केॾा न बदनसीब आहियूं जो पंहिंजे माउ पीउ जे प्यार खां अॼु महरूम आहियूं अदा रोई छो तो हर कंहिंखे हलणो आहे न रो सच्ची रोटी है
कजे मुझे माया थी बाबू जातू थे तो प्राप्त मुझे मानी तैयारी करो मसा बताओ मासा दे मानी बाढ़ में और सिकंदर जी आए भली है जो खबर खैर में चढ़ दो हाँ मसाद खैर में चढ़ बस तो हमें थोड़ा कम हुकुम कर छा तो चढ़ से मसाद तो यहाँ तो पक्कन बेर के हर को होगी तो उल्ला लड़ी आया उम्मीद है ताम के ना उम्मीद न करो अदान वाली शौक है मां आपदा से शादी गया सिकंदर अनवर तो हाने डॉक्टर है ना सुची गाल है पर आपदा उनसे खुश रहती ठीक है तो शादी तैयारी करो अम्मा चाचा जो तेरे दिमाग खराब उनको पर मतो बात कराई है जज्बाती नथी थदो थी तू ते अकेलो है ए प्रेम सोची में बैठो है थदो थी आयो दे दिस तेरे अब बस हां जी की यही तेरे तो वरी वडो छाड़ो अरे दिमाग को तो खराब जो होती तो बेज़बान था मोहट गई देखो ने बस होने नहीं जरे के छो भागे छोड़े सही दोस्त आई ना मुके कावड़ मत तो बात कर से तुम लाश में नहीं राजन तू कदा का मत बात छोई तुझे मत तो फाड़ी जन्मा मरी हारिस मत हो कया तू जो मत तू असा के मारींदे त असी तोखे छडे दींदासू या भुल थई कनन मां हवा कढी छडे बाबा जी सिर तुम्हारे तो धिक्कारी मुबारक दे कुआरी दिसे तो बात करे अरे दुख पट कंदो सा घरा कर अरे घर जन कहां जो असा जो आहे ही कोन फेरो मचण खपे अदा ता बेडो जज्बाती न थियो चंगो तो सरते हो तेरो असर गए हां तो दुनिया के इतने भलो अनाज रख दे जाए तो मानी साह निकल करे दी सारा दिल दा कुफर गवावना
हली ऐं जीअं अदा कयूं सुठो थियो आहे हाणे भला शादी जी तारीख़ में हूं बि अदा अनवर खे घणो कमु कयो हा दा तारीख़ तो सब बिरादरी खे ॿुधायो घर जूं कुझु रस्मूं हूंदियूं आहिनि न हाँ हाँ तो छो न इन चंड जी 14 तारीख़ सही रहंदो ठीकु आहे दा जेका तव्हांजी मर्ज़ी चलो सिकंदर तो हलूं था घणे कमकार आहिनि तोखे इजाज़त आहे मुंहिंजे पार घबरा न हले अचो जा मां इहो ई तो वेंदो अदा सुठो थियो जो चंड जी 14 तारीख़ वठी अथई इस्लामी महीनो आहे भत बि भलो थींदी ॿुध दा राह जा कंहिंखे न यादि कजां ॿुध भला दा सिकंदर अकबर वारनि खे दावत ॾियूं या न अनवर का बि ज़रूरत न आहे परीक्षा ॾियण उहो हाणे असांजो भाई न आहे हेॾा हुन असांखे किनी आंगुर वॾे छॾियो पोइ असां हुनखे दावत छो ॾियूं मता पागल थी हुनखे सॾु ॿुधाइजांइ हुनखां पहिरियां तोखे न मारे विझां ठीकु आहे दा जेका तव्हांजी मर्ज़ी कावड़ छो थो करी मूं त ईअं ई पे पुछा कई यार नाराज़ छो न थिया मुंहिंजे जी खां पुछा कयो थी पंहिंजे भेरनि खां सवाइ तुंहिंजी शादी मां कीअं थो करायां अदा अनवर तुंहिंजे काज में मैट अज़ीज़ दोस्त छा छा पुछा कयो ॿुधा मां उन्हनि खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि त असांजो भाउ असां सां अहिड़ो भलो आहे अञा हुनखे दावत ॾियूं अदा बस दिल ते पत्थर रखी तुंहिंजो निकाह करे तूं ख़ुशि मां ख़ुशि ना सिकंदर मूंखे बि शहर वञिणो आहे कमकार आहे कार्ड ठहिराइणा आहिनि मां जेसी कार्ड ठहिरायां तेसी तूं ॿियो कमकार निपटाए वठिजांइ कमकार ॿिया थींदा हाणे तूं घर में वेह सभु कुझु मां कंदुसि कार्ड बि मां पाण थो ठहिरायां जेके दोस्तनि जा नाला अथई उहे लिखी ॾिजांइ कार्ड में हणाईंदुसि अॼु परेशान न थी वही पत्थर वही रास्ता वही आलम वही पतझड़ हंसी लम्हों